वफाकी महोत्सव रीजनल हेड सैयद महमूद अली शाह पासपोर्ट ऑफिस शिकारपुर जो ओचितो दौरो पासपोर्ट ऑफिस शिकारपुर में रीजनल हेड वफाकी महोत्सव सखर सैयद महमूद अली शाह पासपोर्ट हासिल करण दौरान दरपेश मसलन मुश्किलातुन जो जायज़ो वरतो। दौरे जो मकसद दरख्वास्त ॾींदड़न के दरपेश मुश्किलातुन जी निशानदेही करण ऐं ख़िदमतुन जी फरहमी के यकीनी बणाइण हो। दौरे दौरान सैयद महमूद अली शाह ऑफिस जे इंचार्ज डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर कामरान अली सां मुलाक़ात कई ऐं दरख्वास्त गुज़ारन जी शिकायतुन ते ख़यालन जी ॾे वठि कई। हुन वधिक मौसर ऐं सारिफ दोस्त माहौल की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। रीजनल हेड ऑफिस इंतजामिया के सलाह ॾिनी त तरीक़ेकार के बेहतर बढ़ायो वञे, इंतजामिया जो इंतजार जो वक्त घटायो वञे ऐं शफ़ाफ़ियत के यकीनी बनायो वञे। असांजा शहरी पासपोर्ट लाइ दरख्वास्त ॾियण वक़्तु कंहिं परेशानी खां आज़ाद तजुर्बे जा मुस्तहिक़ आहिनि। महमूद शाह चयो त असां इन्हनि जे ख़दशनि खे हल करण ऐं हिक साज़गार माहौल फ़राहम करण लाइ पुरज़म आहियूं। शिकारपुर पासपोर्ट ऑफिस ज़रूरी सुधारन के फौरी तौर ते लागू करण जो अज़म कयो आहे। सभिनी दरख्वास्त ॾींदड़नि सां बहितर राब्ते के यकीनी बणाइजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।